केतिरो लॻ खाणी राजण में जिलानी जमायत पारां पावर शो कंदे इलेक्शन जलसो कयो वियो। जलसे में हज़ार माण्हू शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे जिलानी जमायत जे रूहानी पेशवा EPP अॻवान सैयद अमीर अली शाह जिलानी ख़िताब कंदे चयो आहे त मुंहिंजा अक़ीदतमंद मुरीद शाज़ मरिय समेत अली हसन हिंगोर जो समय तीर ते बीठल समूरनि PP उम्मीदवारनि खे कामयाब करे मूंखे रिज़ल्ट ॾिजो। हुन चयो त केरु इलेक्शन ॾींहुं अखि ॾेखारे त उनखे अखि ॾेखारिजो ऐं अवां लाइ पहुची वेंदसि। तव्हां पाण खे अकेलो न सम्झिजो। जलसे खे ख़िताब कंदे PP अॻवान कुरतुलैन मरी ख़िताब कंदे चयो आहे त PP सां जिलानी जमायत अॻु में बि गॾु हुई, हाणे बि गॾु आहे। शाज़मणी खटण खां पोइ बि हर ग़रीब खां बीठल हूंदी आहे ऐं रहंदी। PS 41 ते PP उम्मीदवार अली हसन हिंगोर जो ख़िताब में चयो आहे त PP थर समेत हर ग़रीब जी ख़िदमत कई आहे। वोट जी सीड़प PP में कयो। PP अव्हां खे बदिलाए छॾींदी। जलसे खे सईद रियाज़ हुसैन शाह, सरफराज़ राजड़, उमल गुल हिंगोर जो हयात समेत आसिफ अरबाब कुंभर ख़िताब कयो। जलसे खां अॻु में बाबू समेजो पारां पेट्रोल पंप ते आजियाणो पिणु ॾिनो वियो। पाण खुद कफील आहे। कंहिं बि ॾाढे मुड़सी ॾाढा ई हलण न ॾिजो। अमीर शाह वेठो आहे। मुझो मुरीद पाण पंहिंजो पोलिंग संभालंदो, पाण पंहिंजो दिफ़ा कंदो। ईंदड़ ॾाढे खे पाण जवाब ॾेई सघे थो, छो त अञा वेठो आहियां। परवाह न कजो। को बि अवां अखि खणे त उनखे भरपूर जवाब ॾिजो। पीपुल्स पार्टी जे जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि खे वाज़े पंहिंजी पोलिंगनि खां रिज़ल्ट ॾिजो। चाहे टडोलियार हुजे या किथे बि, या अक्षरशर रण में वेठल हुजे या नगर पार्कर रण में वेठल हुजे। इहो मुंहिंजो वाइदो आहे। सॾ ते ज़रूरु ईंदसि। थोड़ी देर थी सघे थी पर ईंदसि ज़रूरु। केरु अवां अखि खणण वारे खे जवाब ॾियण लाइ अमीर शाह जहिड़ो वेठो आहे। न कजो। वरी बि हिते जे नुमाइंदनि खे वाज़े ॿुधाईंदो हलां जेके असांजा पीपुल्स पार्टी जा टिकट होल्डर आहिनि। असांजी जमायत आहे, पाण पंहिंजो कंदो सभु। पाणे विढ़ंदा, पाणे अवां खे वोट ॾींदा। ॾाढे जी अगले दोस्तनि खे जवाब ॾियां थो सभिनी खे त ॾाढी हिकिड़ी मुंहिंजे मालिक की ज़ात आहे। ॿियो ॾाढो केरु कंहिंखां न आहे। पंहिंजो दिफ़ा पाण करो। असां हर वक़्तु तव्हां लाइ हाज़िर आहियूं। मीरपुर ख़ासि में असांजा कैंडिडेट आहिनि साईं आफ्ताब शाह जिलानी, मुंहिंजो चाचो आहे, वॾो आहे ऐं सदाई हुनजो हथ असां ते शफ़क़त जो रहियो आहे। साईं ज़ुल्फ़कार शाह मुंहिंजो भाउ आहे, प्यारो दोस्त आहे ऐं चाचो हरीराम आहे ऐं नवीन ॾेरो मूंसां गॾु नेशनल असेंबली ते रहियो आहे, मुंहिंजो दोस्त आहे, ॾाढो प्यारो भाउ आहे। जाम शबीर अली खान आहे, उहो बि असांजो ॾाढो प्यारो दोस्त आहे, भाउ आहे। इन सभिनी खे वोट ॾेई कामयाबु कंदा। महिरबानियूं। अल्लाह पाक करो ख़ुश आबाद हूंदा। साईं अमीर अली शाह जिलानी साहब, मुंहिंजी भेण अदी कुरतुलैन साहिबा, मुंहिंजो भाउ PS 41 जो उम्मीदवार अली हसन हिंगोर जो साहब, मुंहिंजो चाचो सरफराज राजड़ साहब, हाजी हयात चानियो साहब, तारिक मरी साहब, हाजी अमाना मरी साहब, उमर गुल हिंगोर जो साहब ऐं हिते वेठल असां स्टेज ते जेके बि असांजा दोस्त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा मोज़िज़ीन ऐं पिंडाल में असांजा जिलानी जमायत जा सभई मुरीदो ऐं सरवरी जमायत जा असांजा जेके बि जमायतुनि जा ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्करो, अस्सलाम वालेकुम। जीए भुट्टो जी। तो तव्हां जिलानी जमायत जा जेके बि मुरीद आहिनि उन्हनि जा बि थिया आहिनि, पर इंसानियत जे नाते सभिनी जा कम थिया आहिनि। चाहे उहे पीर साहब पागरे जा मुरीद आहिनि, उन्हनि खे बि पाणी अधी वरन ॾिनो आहे। छो जो असांजो यकीन आहे इंसानियत ते, असांजो यकीन आहे इंसानियत जी ख़िदमत करण ते। यादि कोन कयो, पर जेके ॿिया धारियां गैर बि हुआ उन्हनि खे पाणी पहुचायोसीं। असां चयो त असांखे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी रिवायतुनि ते हलंदे पाणी सभिनी खे ॾियणो हो ऐं उन्हनि सभिनी खे ॾिनूं ऐं 4 चौकियूं जेके रेंजर्स जूं हुयूं उन्हनि खे बि पाणी मिलियो। त हाणे इहो बि अव्हां जे जमायत जे के इहे स्कीमूं पहुचाइण जे बदौलत इहा सभिनी खे पाणी जी स्कीम बि मिली, रोडनि जूं स्कीमूं मिलियूं, स्कूलनि जूं स्कीमूं मिलियूं, हेल्थ जूं स्कीमूं मिलियूं ऐं इंशाअल्लाह हाणे ही जेके ईंदा 5 साल उन में जिलानी जमात खे अवलियत यादि कयो वेंदो, अवलियत यादि कयो वेंदो, अवलियत यादि कयो।
स्टेज ते वेठल मुझे भावरन के साईं जिलानी जमात जे मुर्शिद साईं अमीर अली शाह मुझो भा, साईं रियाज शाह खुरासानी मुझो भा, अली हसन हिंगोर जो, सरफराज राजड़ साहब, अमानुल्लाह मरी साहब, तारिक मरी साहब, उमर गुल हिंगोर जो साहब, सब मुझा मान वारा भा जेके स्टेज ते वेठा आहिनि, तव्हां सब मुझा भा जेके साम्हूं बीठा आहियो, सभिनि खे अस्सलाम वालेकुम ऐं जिए भुट्टो। अदी शाज़िया मरी जॾहिं 2013 में हिते आई पहिरीं त असां लाइ इहो इलाइक़ो ॾिठल कोन हो। हाणे जॾहिं अचूं था त लॻे थो वरी घर पिया अचूं। 10 सालनि में तव्हां असां सां हिकिड़ो रिश्तो ठाहियो आहे ऐं मूंखे उमेद आहे, यकीन आहे त हीउ रिश्तो बरक़रार रहंदो। ही मोहब्बत जा रिश्ता, ही ख़िदमत जा रिश्ता, ही भुट्टे सां अक़ीदत जा रिश्ता, ये रिश्ता जंहिंजे हेठां तव्हांजो मुर्शिद बि तीर जे हेठां बीठो आहे, असां बि तीर जे हेठां बीठा आहियूं। साईं आऊं निहायती शुक्रगुज़ार आहियां साईं अमीर अली शाह जिलानी साहब जो, जेको संधी इलेक्शन छॾे अॼु हिते असांजी इलेक्शन जी कैंपेन में आया आहिनि। उन्हनि अची अॼु असांजो हिते वर्क कयो आहे, जलसा रखिया आहिनि, जलसा कया आहिनि। निहायती दिल जे गहराइनि सां साईं जो आऊं शुक्रगुज़ार आहियां ऐं इंशाअल्लाह मुंहिंजी दुआ आहे त साईं वॾी लीड सां संधे तक में तमामु वॾी लीड सां खटींदो। साईं मुंहिंजा ही पीपुल्स पार्टी जो कारवा आहे, जिलानी जमायत जेका आहे सा पीपुल्स पार्टी में आहे। साईं पाण पीपुल्स पार्टी में आहिनि, पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार आहिनि। साईं MLA थींदा आहिनि पीपुल्स पार्टी जे सीट ते ऐं सही अवां जी जेका जमायत आहे इहा बि असां सां शाना बशाना गॾु रहंदी आहे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे जेका उम्मीदवार हूंदा आहिनि उन्हनि सां। ऐं आऊं हिन खिपरे जे रवासियुनि खे इहो ॿुधाईंदो पियो हलां त पाकिस्तान पीपुल्स पार्टी वाहिद हिकिड़ी पार्टी आहे जंहिंजो हिकिड़ो मंशूर आहे। बाक़ी आऊं हमेशह जलसनि में इन्हनि में ॻाल्हियूं कंदो रहंदो आहियां त ॿियनि पार्टियुनि जो अञा ताईं मंशूर ई न ॾेई सघिया आहिनि। अञा ताईं ॿियूं पार्टियूं चाहे नून लीग हुजे या ॿी हुजे उहे त मंशूर ई न ॾेई सघिया आहिनि, पर पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे जंहिंजो मंशूर आहे। बाक़ी ही ॿियूं हेठियूं पार्टियुनि जी त आऊं ॻाल्हि ई कोन थो कयां, जिन पूरे सिंध में 17 सीटूं या 16 सीटूं ते उम्मीदवार बीहारिया आहिनि। मुझा दोस्तों, मुझा साथियों, जिलानी जमात वारो तव्हां वाक़ई नज़रअंदाज़ आहियो, तव्हां नज़रअंदाज़ आहियो ऐं उहे माण्हू नज़रअंदाज़ न आहिनि जेके ख़ासि आहिनि ऐं जेके पीर अमीर अली सां लॻिया पियल आहिनि उन्हनि जा माण्हू हुते नज़रअंदाज़ आहिनि त इंशाअल्लाह हिन बेवादी महिरबानी करे 8 तारीख़ ते इंशाअल्लाह जे हिते गॾु जायो ही पोलिंग में गॾु थी नारो जिलानी जो हणी ऐं वोट ॾिजो टपे पे ठप्पा छिपरो अचण ते दिल जी अथाह गहराइनि सां खेसि भलीकार चऊं था ऐं स्टेज ते वेठल पीपुल्स पार्टी जी जेका क़यादत आहे उनखे बि प्रोग्राम में अचण ते दिल जी गहराइनि सां भलीकार चऊं था। ॻाल्हाइण लाइ तमामु घणो कुझु आहे पर टाइम जो ख़्याल रखंदे ऐं सिर्फ़ 2 लफ़्ज़ जिलानी जमायत जे अक़ीदतमंदनि खे एतिरो ई चवंदुसि त 8 तारीख़ ते जेके बि वोटर खिपरो सांगड़ या सांगड़ का पार जेके पंहिंजा वोटर आहिनि उन्हनि खे 7 तारीख़ जी शाम जो घुराए करे 8 तारीख़ ते तीर ते ठप्पो हणी करे पंहिंजे मुंतखिब कयल उम्मीदवारनि खे कामयाब कराए शाम जो तीर जी बरसात करणी आहे। जिए भुट्टो, जिए जिलानी, जिए शहीद बेनज़ीर भुट्टो जो मंशूर है पैगाम। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।